अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। हासिल ला हासिल। साईं जिस्म में ज़ैफ़ अची वियो हुन, पर आवाज़ जे पाट में का बि कमी कान हुई। हिननि ईअं ई पूरी शदोमद सां बयानु जारी रखियो पिए ऐं ॿुधण वारा सदाईं जा महवे हैरत हुआ। पुराणी कथा आयो आहे बचा त जेकी ला हासिल आहे उहो ई दरअसल हथु अचे थो। जेकी हथु अचे थो सो दरअसल विञाइण जी माम आहे। जेकी मिलियो सो किथे बचियो, सभु ख़र्च थी वियो। बहानू खणी कहिड़ो बि घड़ियूं, शर्त शुरूत कहिड़ा बि खणी रखूं, किसो मुख़्तसिर त उहो आहे त हथ त बसि हासिल करण खां पोइ ख़ाली ई रहनि था। उहो अहिड़ो आहे जेको चवे त हा ॿेली, जेको हथु करणु चाहियुमि सो हथु अची वियो आहे ऐं मूं वटि महफ़ूज़ रहिजी वियो आहे। ॻाल्हि खे उते ई छॾे हिन पाणीअ जे वटे मां 2-3 ढुक भरिया। पाणी पीअण दौरान हिननि असां सभिनी ते निगाह विधी हुई ऐं पोइ अलाए छो हिक ई साह में पाणी अंदर में ओते वरितो हुअऊं। अलाए केतिरे अरसे खां पोइ हाज़िरी पले पई हुई। मुलाक़ातूं बि नसीब जो खेल हूंदियूं आहिनि। जिन लाइ साह जी ॾोर शर्त हूंदी आहे, हयाती आहे त मुलाक़ात बि थींदी रहे थी ऐं जेकॾहिं नथी थिए त उन जे थियण जो अनुमान मन में होरा खोरा कंदो रहे थो। सोच जे भित में हिकु दरी हूंदी आहे जंहिंजे पटनि खुलण ऐं दीदार जी दवाएं दरमान मिलण जो यकीन पियो तॻाईंदो आहे। पंहिंजी गैर हाज़िरीअ लाइ असीं अलाए केतिरा उज़र, केतिरा हीला ॻोल्हींदा रहंदा आहियूं। हर हर उहो सबक़ु रटे अॻियां वञिबो आहे त ही थी वियो ऐं हू थी वियो। उहे हीला बहाना घणे क़दुरु असांखे कम बि ईंदा आहिनि, पर किथे किथे उन्हनि जो घड़जणु अजायो हूंदो आहे। साहिब सवाल हासिल करणु ई नाहे घुरंदो। सभु उज़र, जवाब, घड़तूं शर्मसारीअ जे रए में मुंहुं लिकाए घूंघट में ख्वार थींदियूं रहंदियूं आहिनि। साईं बि उहा ई कार कई हुई। हिननि असांखां कुझु बि न पुछियो हो, को सवाल न कयो हुआऊं त हयातीअ जे कारेज़ार में एतिरा ॾींहं किथे ख़र्च थिया हुआ। मुसाफ़िर जो सफ़र ते निकिता बि हुआ त ज़ादे राह केतिरो कमायो हो। जेको अॻ में पले पियो हो सो किथे कम बि आयो या बसि बंदियूं ईअं ई बंदि रहियूं हुयूं ऐं कंहिं बि कागर अखि न पटी हुई या संदन सेखारियल लिखत पढ़त असां किथे कंहिं कम में बि आंदी हुई। पर ईअं बि थींदो आहे जंहिं वटि ॾियण लाइ घणो हुजे सो ई ॾेई घणो सवाल न कंदो आहे। घटि ॾींदड़ त हर हर पुछंदा आहिनि त हिन जो छा कंदे, कहिड़े कमु ईंदुई या कहिड़े कमु आयुई। सो ॻाल्हि पिए कयमि हासिलात जी सुणा। हिननि वरी सिलसिलो जारी रखियो। का बि शइ जॾहिं मिलंदी आहे न त असल में विञाइजी वेंदी आहे। ॻोल्हा जी जुस्तजू ख़तमु थी वञे त वज़न किरी पवंदो आहे बचा। असां जन लाइ राह तकींदा आहियूं, उहे अचनि त जीअ खे करारनि जा कोट वराए वेंदा आहिनि, पर उन्हनि सां घणो ज़ालणु उन्हनि कोटनि खे कॾहिं कॾहिं केराए बि विझंदो आहे। त उनजो मतिलबु आहे त मिलणु घुरिजे ई न साईं। कंहिं सवाल जो कशकोल दराज़ कयो, साईंअ जी मुर्क जो सिको छण छण कंदो उन में किरंदो रहियो। उहो मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु आहे छा नादान? मिलणु त महिराज आहे, मिलणु त अखियुनि जो ठार आहे। जे न मिलबो त हयाती साह कीअं खणंदी? मतिलबु उहो न आहे त न मिलिजे, मतिलबु उहो आहे त तलब जे सिके खे खोटो न कजे। साईं हिकु संजीदा निगाह वारे सवाल कयो, ही जो हेॾा अमीर कबीर माण्हू, हैसियतुनि ऐं मर्तबनि वारा माण्हू आहिनि, उहे बि त हासिलात जी ई कहाणी आहे। कुझु हासिल थियनि थो त उहे मर्तबा माणीनि था न, ऐं पोइ ॾिठो वञे त उहे मुस्तक़िल हासिल ई कंदा रहनि था, विञाइनि छा था। साईंअ जे मुख तां मुर्क ग़ाइबु थी वई हुई। नंढड़ी घुगी खे हेठि कयो, उन मां पाणी वटे में ओतिबो ऐं वटे खे कुझु पल तकींदा रहिया। पाणी वटे में ओतियो ऐं वटे खे कुझु पल तकींदा रहिया। जेको ठार हिन सराईअ में पाणीअ खे हासिल हुयो शहज़ादा, उहो हाणे हिन वटे में आहिस्ते आहिस्ते गुम थी वेंदो। चाहे कोप जे किनारे में लहे त ठरणु शुरू थींदी आहे। पाणी पंहिंजो कूज़ो छॾे त संदसि थधिकार मोकिलाइणु लॻंदी आहे। हासिलात जे जहान में
ओतिजणु लाज़िम हूंदो आहे ऐं पोइ असुलु को असरु मोकिलाइणु लॻंदो आहे। हाणे कंधु झुकाए ॻाल्हाइणु लॻा हुआ। असीं सभु ॼाणंदा हुआसीं त संदन झुकियल कंधु कंहिं जहाज़ जी टेक ऑफ करण खां पहिरीं टैक्सी करण जीअं हूंदो आहे। ॻाल्हि जो थल ॿधी पोइ कंदा त कंधु खणंदा ऐं ॻाल्हि जी उॾाम शुरू थींदी। हासिलात रुगो जाहो हशम ऐं मालो दौलत जी न हूंदी आहे पिरी। दिलि जी दिलि सां मुलाक़ात, हुजत, इल्मु, अकुलु, इल्मु सभु मिलंदा आहिनि ऐं क़दुर जी तलब रखंदा आहिनि, पर असीं अलाए छो उहो क़दुरु सीननि में सांढे न सघंदा आहियूं। जन सांढियो से सोन थी विया। शयुनि जे क़दुरु करण जो हुनरु अचे त उन्हनि जी हयाती वधी वेंदी आहे। शोकेसनि में रखियल थांव मुहबत ऐं पाॿो असां छंडिबा आहिनि, उन्हनि जो ध्यानु धरबो आहे। ध्यान जी मिटी ज़हननि खे ज़रखेज़ फ़सुलु ॾींदी आहे। बाबला ॻाल्हि अञा बि गुतियल हुई। कुझु सम्झ में न पिए आयो त असीं कहिड़े रुख में वञी रहिया आहियूं। ईअं तमामु घटि थींदो आहे जो साईंअ जी ॻाल्हि असांजी सम्झ में न अचे। मौज़ू सादा हूंदा आहिनि, पर उन्हनि में लिकल अक्स हथनि में झटिजी वेंदो आहे। त उनजो मतिलबु उहो सम्झूं साईं त कुझु बि हथु करण खां पोइ क़दुरु गुम थी वञे थो, ख़्यालु रखण जी दौलत खसिजी थी वञे। मुंहिंजे वाता निकिरी वियो। हिननि कंधु खणी वरितो। बज़ाहिर त उहो सभु आहे महमूद, पर जेकी मां सम्झाइण थो घुरां उहो कुझु और आहे बचा। क़दुरु त गुम थिए ई थिए थो, मथां वठण जा ॾियणा पइजी वञनि था। छा साहिब हैसियत पंहिंजे हैसियत जो मान रखे थो, या अॻियूं नूर बि चटु थी थो वञेसि? छा साहिब ज़र पंहिंजे सखा जा दरवाज़ा ईअं ई खुलियल थो रखे, या हाणी वटसि माण्हुनि खे ॾींदे शर्म थो अचे? छा पिरीअ जा नाज़ ईअं ई दिलि ते हुक्मरानी था कनि, या हाणे उहे बोझ था लॻनि ऐं खीसे ते बार था महसूसु थियनि? जेकॾहिं हैसियत मिलण खां पोइ इज़त विञाई, जे मालो ज़र मिलण खां पोइ दुआ विञाई, ऐं जे प्यारनि जो हथु झले ओसीअड़े ख़्याल ऐं सोच जे लम्स खे विञाए छॾियो त बचियो छा? कहिड़ी हासिलात ऐं किथां जी हासिलात? न त पोइ क़िबला माण्हू उहे सभु हथु न करे, न माल ऐं न पिरी। कुंड मां सवाल आयो, साईंअ जी मुर्क मोटी आई। हथु केरु थो करे ऐं किथां थो करे? नादान। हथु त शयूं अची वेंदियूं आहिनि, असीं केरु थींदा आहियूं उहो सभु सोचण सम्झण वारा त असां हीउ हथु कयो आहे, या असां लाइ हू विञाइजी वियो आहे। सभु कुझु भाग जे किताब में लिखियलु आहे। जेकी मिलणो आहे उहो ओस बि मिले थो। हितां हुतां घुमी फिरी अव्हां जो वरी अची दग झले थो। जेकी कुझु ख़्वाब ख़्याल में नथो हुजे उहो थी थो वञे, ऐं जेकी कुझु सोचिजे थो उन जो ज़रिड़ो बि नथो थिए। अख़्तियार अंदरि बेअख़्तियारी ऐं अख़्तियारीअ में अख़्तियार जी हैसियत ऐं ज़िंदगी गुज़ारियूं था असीं राणा। हाणे उते उहो बि चई सघिजे थो त जेकॾहिं हासिलात हथ में न आहे त पोइ विञाइण ते वरी कहिड़ो अख़्तियार आहे? त सही, बिल्कुलु सही, पर हिकिड़ी सोच सदा साण रखो। न मिलण में ख़बर न हूंदी आहे त मिलंदो त छा थींदो। उन में रुगो उहा सोच हूंदी आहे त जेकॾहिं मिलियो त हीअं कंदासीं, हूअं कंदासीं। पहिरें दरिया पिंपणियूं हंध विछाया वार। हाणे उन मौक़े जी ॻोल्हा हूंदी आहे जेको मिलंदो न आहे, ऐं पोइ जेकॾहिं सिर वक़्त जो ख़ैरु हुजे ऐं उहो सभु हासिलात में अची वञे त असां खां अलाए छो उहे पिंपणियूं ऐं उहे वार गुम थी वेंदा आहिनि। असां अहिड़ी ख़ातिर करे ई कोन सघंदा आहियूं, ऐं हासिलात जो लुत्फ़ ज़ाइल थी वेंदो आहे। ठीकु आहे, अज़ल जे किताब में विञाइण जो किसो बि किथे लिखियलु ई हूंदो, पर छा उन खां अॻु में असां उहो सभु करे वरितो आहे जंहिंजे असां विछोड़े में सोच कई हुई। पंहिंजी सोच खे नामुकमिल छॾणु ई दरअसल ला हासिलात आहे बचा। जेकॾहिं दीदार थियो पेरनि ते हथनि जी सादत मिली त फ़क़ीर खे त ख़ैरु मिलियो न, बाक़ी वधीक छा करिणो आहे? हासिलात जे खेल में जेकॾहिं ॿियनि जो थियणु ॿियनि लाइ हुजे ऐं सिर्फ़ु पंहिंजो थियणु पाण लाइ, त रांदि जो लुत्फ़ अची वेंदो आहे। उहा रांदि जंहिंमें अदल ऐं ज़ुल्म जी तस्वीर चिटी हूंदी आहे। हज़रत अली करम अल्लाह वजह फरमायो, शयुनि खे मुनासिब जाइ ते रखणु अदल आहे।
यानी टोपी मथे ते हुजे ऐं जुती पेरनि में, ऐं शयुनि खे संदन मुनासिब जाइ तां हटाइणु ज़ुल्म आहे, यानी जुती मथे ते हुजे ऐं टोपी पेरनि में। जे उहो तवाज़ुन सम्झ में अची वञे त दरअसल वसल चवराई सघे थो, न त सभु कुझु विञायल ई लॻे थो। थोरो ओसे पासे निहारियो, छा अव्हांखे उहो सभु कुझु ईअं नथो लॻे? छपियल आचर 22 नवंबर 2009 ईस्वी।